नाज़रीन, सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना पारा आर्ट्स काउंसिल कराची में इंसानी तरक्की के उनवान हेठ एक ॾींहं वारी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें सिंध समेत परॾे में रहंदड़ सिंध जे घण घुरनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। उन हवाले सां वधीक ॾिसूं था कराची में वकार शहर जी ही रिपोर्ट। सिंध के अदीबन लेखकन ऐं परॾे में रहंदड़ सिंध जे घण घुरनि चयो आहे त सॼी दुनिया में धरती धणनि जे हक़नि खे तस्लीम कयो पियो वञे, पर सिंध में धरती जे वारसनि सां माटेली माह वारो सलूक थी रहियो आहे। हिन चयो त सिंध में लाक़ानूनियत ऐं इंसानी हक़नि जी लताड़ थी रही आहे। बोर्ड में लखे माण्हुनि खे दरबदर कयो वियो, तइलीम तबाह आहे। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो इज़हार हिननि आर्ट्स काउंसिल कराची में सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना पारां इंसानी तरक्की जे उनवान हेठ कोठायल हिक ॾींहं वारी कॉन्फ्रेंस दौरान ॻाल्हाईंदे कयो। साना पारां कोठायल कॉन्फ्रेंस दौरान तोड़े मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे साना सदर मकबूल हाले पुटरो एजाज तुर्क, शाहिदा शेख, डॉक्टर कैसर बंगाली, जामी चांडियो, नसीर मेमन, सुल्ताना सिद्दीकी, परवेज हुदबाई, नासिर जमाल पठान, नसरुल्लाह यूसुफानी ऐं ॿियनि चयो त मुल्की हालतूं ठीक न आहिनि, सूबनि खे पंहिंजा हक़ नथा मिलनि, मुल्क खे तालिबानाइज़ेशन तरफ़ धिकियो पियो वञे। इलेक्शन में जिन खे मोकिलियूं था उन्हनि खां केरु सवाल त पुछे तव्हां असां लाइ छा कयो आहे, तव्हां कहिड़ो आवाज़ उथारियो आहे, ऐं जिन माण्हुनि वटि ताक़त आहे, जिन असांजो हक़ हाकिमियत खां पुरियो आहे, उन्हनि खां केरु त पुछे त भाउ तव्हां असांखे सभु कुझु पुरे त विया आहियो, हाणे असांखे तव्हां ज़िंदा रहण पंहिंजे घर में ॾींदा या कोन ॾींदा। छाकाणि त दुनिया में इहो मुंहिंजे सवेर बि ॻाल्हि कई त इंडिजिनस पीपुल जो कॉन्सेप्ट आहे त जेके धरतीअ धणी आहिनि उन्हनि जा हक़ हिन वक़्तु अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुनिया जे हर मुल्क में मञिया पिया वञनि त धरतीअ धणियुनि जो हक़ पहिरियों आहे, ऐं धरतीअ धणी त असां आहियूं न। असां कंहिंखां केरु त असांखां पुछे तव्हांजी धरती आहे, तव्हां में हिन में छा खपे, तव्हांजो कहिड़ो हक़ आहिनि, असांजे हक़नि खे केरु त मञे। उन लाइ असां इहो ई हिकिड़ो आवाज़ ई उतारे सघूं था। इन कॉन्फ्रेंस जो मक़सदु इहो ई आहे। असांजी तालीम, असांजी सिहत, असांजा जेके इंसानी हुकूक ऐं ॿिया जेके बि कई मसइला आहिनि, पर उनजी जड़ जेका आहे मुंहिंजे नज़र में आहे तइलीम। ऐं उहो ही जेका हिते आम रवाजी तइलीम आहे उन जो 21वीं सदीअ में उनजो को रोल कोन्हे। जेसि ताईं निसाब तब्दील न थींदो, निसाब सेक्युलर न थींदो, मां त चवंदुसि जेसि ताईं पाकिस्तान सेक्युलर न थींदो तेसि ताईं हिते का बि तब्दीली कोन ईंदी। इहो जेको मज़हबी जुनूनियत जेका हथरादू ठोकी वई आहे असांजे मथां, उहा जेसि ताईं ख़तमु न थींदी हिन मुल्क जो को मुस्तक़बिल कोन्हे को। जेको आहे सॼो जेको बि शयूं थियनि पियूं पाकिस्तान जा हालात तमामु ख़राबु आहिनि, ऐं असां ॾिसूं था, असांखे सभु ख़बर आहे। बोर्ड जे हवाले सां तव्हां ॾिसो फ्लड में एतिरा घर शहर तबाह थी विया। सो असां उन ते वर्कआउट कयूं पिया ऐं असां हेल्प बि कयूं पिया। ईअं न त असां पंहिंजी सिंध खे छॾे ॾिनो आहे, ईअं थी नथो सघे। असांजी सिंध असांजो प्यारो, असांजो सिंध जो शहर आहे, असां पाण सिंधी आहियूं ऐं असांखे तमामु घणो अहसासु आहे पंहिंजे असांजे सिंध जे माण्हुनि जो, त असां जेतिरो करे सघूं असां पंहिंजे सिंध जे माण्हुनि लाइ कयूं। 75 years of independence, अगर इस दौरान हम गुर्बत नहीं ख़त्म कर सके, तालीम नहीं दे सके, सबको पीने का साफ पानी नहीं दे सके, इसके बावजूद के हर साल करोड़ों रुपए का बजट बनता है और लाखों करोड़ों डॉलर इमदाद मिलती है बाहर से, तो मैं तो एक ही नतीजे पे पहुंचा हूँ कि ये दानिस्ता है। इट इज़ डिलिबरेट। हाउ एल्स कैन यू एक्सप्लेन दिस? मजमूई तौर ते जागीरदारी निज़ाम ऐं कबाइली निज़ाम दुनिया में मतरूक थी चुको आहे। अॼोके ग्लोबल ऑर्डर में इन्हनि ॿिन्ही मतरूक निज़ामनि जे लाइ का बि जाइ न आहे। वरी बि असां ॾिसूं था त ॾखण एशिया में ऐं सिंध में, अफ्रीका जे केतिरनि मुल्कनि में ऐं दुनिया जे कुझु ॿिनि ख़ितनि में इहो निज़ाम अञा ताईं हिकिड़े ज़िंदह निज़ाम तौर मौजूदु आहे। ऐं ईअं न आहे त को उहे समाज इन निज़ामनि खे ज़िंदह रखे वेठा आहिनि। जेकॾहिं गौर कबो त जिते जिते बि दुनिया में जागीरदारी निज़ाम ऐं कबाइली निज़ाम जेके ॿई इंसान दुश्मन निज़ाम आहिनि, जाहिलाना निज़ाम आहिनि, पिदरी समाज जूं बदतरीन शिकलियूं आहिनि, गैर मुनसिफ़ाना निज़ाम आहिनि, इस्तेहसाली निज़ाम आहिनि, जिते बि दुनिया में उहे निज़ाम जीअर आहिनि, ख़बर पए थी त उहे उन्हनि रियासतुनि जे करे ऐं ताक़त जे तानी पेटे जे करे ज़िंदा आहिनि। हीउ जेको इंसानी तरक़ी वारो मामिलो आहे न, इन में तव्हांजी तइलीम, सिहत, पीअण जो पाणी, रोड रस्ता, न सॼे ज़िंदगीअ सां लाॻापियल जेके शयूं आहिनि उन्हनि ते अॼु सेशन्स रखियल आहिनि। असां वटि जनरल ॻाल्हि ॿोल सुठी थींदी आहे, पॉलिटिकल ॻाल्हि ॿोल बि तमामु ज़बरदस्त थींदी आहे, पर इंसानी तरक़ी में सिंध बीठी किथे आहे, उनजा अंग अखर छा आहिनि, उनजूं हक़ीक़तूं छा आहिनि, उहो सॼो अॼु हिते उन क़िस्म जा स्पीकर्स आहिनि जेके उनजो सियासी पासनि ते बि ॻाल्हाईंदा ऐं कड़ी तरह इन्हनि मसइलनि जा सिंध
जो हल कढे उन ते डायलॉग थिए ॻाल्हि ॿोल थिए इन जिसमें ही कॉन्फ्रेंस हिकिड़ी ॾाढी अहम अॻिभराई आहे। असां तो ही जेका 2022 जी ॿोॾी उन सिंध खे शदीद हाञो पहुचायो आहे। सिंध में तइलीम सिहत पीअण जे पाणी जा जेके बुनियादी इंसानी ज़िंदगीअ सां लाॻापियल मामला आहिनि उन में इंसानी हालत सूरत हाल तमामु ख़राबु आहे। ऐं सिंध जूं हुकूमतुनि खे जेकर सीरियस आहिनि सिंध सां सिंध जे माण्हुनि सां त उन्हनि खे इन्हनि शयुनि ॾांहुं को सीरियस ध्यानु ॾियणो पवंदो, अदरवाइज़ सिंध ॾाढी ॾुखी सूरत हाल में आहे। जेको ॿाहिरि रही बि पंहिंजे मुल्क लाइ पंहिंजे सिंध लाइ जंहिं हुननि खे बिहारणु सेखारियो, जंहिं हुननि खे ॻाल्हाइणु सेखारियो, उन खे विसारे न सघिया। न सिर्फ़ु हू उते पंहिंजे मुल्क जे लाइ जाखोड़ करे रहिया आहिनि, पर हिते उतां वेही हिते पंहिंजे न सिर्फ़ु सिंध लाइ पर जिते जिते हुननि खे इंसानियत खे डेवलप करण जी ज़रूरत आहे उते हू कंदा रहनि था। महिरबानी अथव। मुंहिंजी सभिनी प्यारियुनि भेणुनि तमामु सुठो ॻाल्हायो। हिकु शइ त असां सभु दिलि सां मञूं था त सिंध जी औरत सिंध जे मर्द खां वधीक सुजाग रही आहे। जेकॾहिं तव्हां बि हिते आहियो त पंहिंजे माउरुनि जे करे आहियो जिन तव्हांजी तरबियत कई आहे त तव्हां अॻियां इंसानियत जे लाइ सोचे सघो था। तव्हां ॾिसो त असांजी औरतूं बेनज़ीर फहमीदा मिर्ज़ा ऐं ही हिन मंडल ते वेठल मुंहिंजूं न्याणियूं भेणूं दोस्तूं जिन खे ॾिसी हर कंहिंखे वधीक अॻियां वधण ते दिलि चए थी ऐं इन मां असांखे सिखणु घुरिजनि त अहिड़ियूं धीअरूं असांजूं हुजनि ऐं कीअं असां उन्हनि जे लाइ कोशिशूं कयूं। जेकॾहिं असांखे ह्यूमन डेवलपमेंट या असांखे जेकॾहिं इंसानी तरक़ी जे सिंध जे हवाले सां ॻाल्हि करणी पवंदी त साना जी ही जेका कोशिशि आहे, असां हुतां आया आहियूं नॉर्थ अमेरिका मां दोस्त जेके बि, असांजी कोशिशि इहा आहे त असां पंहिंजो इहो पैगाम जेके हल्का आहिनि उन्हनि खे ऐं जेके हिते असांजा जेके आवाम आहिनि उन्हनि खे ॿुधायूं त जेसि ताईं हक़ न मिलंदा असां किथां जा बि सिंधी हुजूं नॉर्थ अमेरिका जा या पूरी दुनिया मां असां सिंधियुनि जे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदासीं। महिरबानी। तमामु वॾो फ़ाइदो थींदो असां सिंधियुनि खे, नौजवाननि खे ख़ासि करे जेके इंट्रस्टेड आहिनि हिते उन्हनि जे लाइ कुझु कोन्हे, ॾाढी तकलीफ़ुनि में आहिनि, नौकरियूं कोन थियूं मिलनि, जॉब्स कोन थियूं मिलनि, तंहिं करे सना इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदी त उन्हनि खे जेको आहे स्कॉलरशिप्स ॾेई उते घुराइनि ॿाहिरि अमेरिकन में नॉर्थ अमेरिका में, जिते उहे पंहिंजी एजुकेशन में हासिलु कनि, जॉब्स कनि ऐं ॿियनि खे मोटिवेट कनि ताकी ॿिया बि उन हिसाब सां जेको आहे पंहिंजी एजुकेशन कंप्लीट जारी रखनि ऐं उते अचनि ऐं ॿियनि खे हेल्प पंहिंजो करियर ठाहिनि ऐं ॿियनि खे बि हेल्प कनि। सना जेका आहे सा सिंधियुनि जी उहा जमायत आहे जो पंहिंजे देश खां परे रहंदे जेतिरो पाण में गॾिजी प्यार ऐं मोहबत ऐं सिक सां सिंध जी ख़िदमत करणु चाहिनि था, उहो को नंढो कमु आहे, तमामु वॾो इहो हिननि जो शान आहे। मां बि हिकिड़ी सना जी मीटिंग्स उते हिकु ॿ अटेंड कयूं आहिनि। पहिरीं सना में जेके माण्हू न सॼे अमेरिका मां ऐं कैनेडा मां अची गॾु थींदा आहिनि, उन्हनि जो जज़्बो उते ॾिसण वटां हूंदो ऐं हीअ उनजी हिकिड़ी नंढी निशानी आहे। उन्हनि जो लिंक असांजे पंहिंजे हिन सूबे जे हिकु हिकु माण्हूअ सां रखणु चाहिनि था। उन्हनि जूं स्कीमूं ईअं आहिनि त जीअं अॻिते हली हे दुनिया जेका आहे उन में असीं पंहिंजो मक़ाम हासिलु कयूं ऐं सिंधियुनि खे उहा हैसियत, उहा ॻाल्हि, उहो दर्जो, उहो उरूज मिले जेको की हुननि जे लाइ हुननि जे शान शायनि मुताबिक़ सना जी ख़िदमत जेका आहे उहा हमेशह साराह कई। थाना कॉन्फ्रेंस के तालीम खाते जी सेक्रेटरी डॉक्टर शीरीन मुस्तफ़ा नारेजो, मोहम्मद नवाज शेख, शफीक अंसारी, अमर सिंधु, कल्पना देवी ॿियनि पिण ख़िताब कयो। कैमरामैन सईद सादिक सां वकार सर, मेहरान टीवी, कराची।